बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ अरिड़हों पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे बाबा फ़रीद गंज शकर रहमतुल्लाह अलैह। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सबक़ अरिड़हों, बाबा फ़रीद गंज शकर रहमतुल्लाह अलैह। बाबा फ़रीद गंज शकर जो जन्म 569 हिजरी धारे मुल्तान वेझो कोठेवाल में थियो। बाबा फ़रीद जो पूरो नालो फ़रीदुद्दीन मसूद आहे। संदसि पीउ जो नालो शेख जमालुद्दीन सुलेमान हो, जेको कोठेवाल जो काज़ी हो। संदसि वालिदा किरसम ख़ातून हिक नेक सीरत ख़ातून हुई। बाबा फ़रीद 11 सालनि जी ॼमार में उस्ताद कारी मुहम्मद वटि क़ुरान पाक हिफ़्ज़ कयो ऐं वधीक इल्म हासिल करण लाइ मौलाना मिनहाजुद्दीन वटि मुल्तान वियो। उते संदसि मुलाक़ात मारूफ़ बुज़ुर्ग सूफ़ी ख़वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार सां थी, जंहिंखे पंहिंजो मुर्शिद बणायाईं। साणसि गॾु दहिलीअ वियो। मुर्शिद जे चवण ते वधीक तइलीम लाइ बग़दाद बि वियो, जिते संदसि मुलाक़ात ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरीअ रहमतुल्लाह अलैह सां थी। बाबा फ़रीद पंजाबी, सराइकी, कश्मीरी ऐं सिंधीअ जो शुरूआती शाइरु सॾिजे थो। संदसि शाइरीअ में उन्हनि सभिनी ॿोलियुनि जा लफ़्ज़ मिलनि था। हिन पंहिंजी शाइरीअ ज़रिए प्यार, ॾाहप, पाकाई ऐं हक़ जी हिदायत कई ऐं फ़रमाईंदो हो त, ए फ़रीद, दुनिया ख़ूबसूरत आहे, पर उन में कंडनि जो बाग़ बि आहे। जिते लालच हूंदी, उते मोहबत कीअं हूंदी। आऊं ॾोहनि सां भरियो पियो आहियां। मुंहिंजो वेस कारो आहे, पोइ बि माण्हू मूंखे दरवेश था चवनि था त हिन जी अमड़ इबादत में उत्साह पैदा करण लाइ हिन जे मुसले हेठां खंड जी पुड़ी रखी छॾींदी हुई, जेका हू नमाज़ खां पोइ खणंदो हो ऐं उन खे निमाज़ जो इनाम सम्झंदो हो। हिक भेरे संदसि अमड़ खां खंड रखण विसरी वई, पर नंढड़े मसूद खे साॻी जाइ ते खंड जी पुड़ी रखियल मिली ऐं ईअं हू गंज शकर सॾिजण लॻो। हिन खे जेका रक़म या शयूं मिलंदियूं हुयूं, से मिस्कीननि में विरहाए छॾींदो हो। बाबा फ़रीदुद्दीन मुहर्रमुल हराम 668 हिजरीअ में हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो। संदसि मज़ार पंजाब सूबे जे शहर पाकपतन में आहे।